धरती टीवी न्यूज़ वारा जा थोरा हितां जी हर साल जियां पंहिंजो ॾिहाड़ो असां मल्हाईंदा सक़ाफ़ती ॾिहाड़ो, लेकिन अॼु ख़सूसन असां ॿोल मुतासिरनि जे हवाले सां बि हीउ ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं छो उहे पंहिंजे दर्दनि जूं कहाणियूं विसारे अॼु धरती टीवी जे सॾ ते लबेक कयो सभु असां सां गॾु कुल्हे कुल्हे सां बीठा आहिनि। जीअं त असीं धरती टीवी वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं जेके असांखे हर साल जीअं कवरेज ॾींदा आहिनि ऐं असांजी अॼु ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे जेको अॼु असां पंहिंजे शहर शाकपर चाकवर में सेलिब्रेट करे रहिया आहियूं। अजरक ईअं चइजे त दुनिया जो हिकिड़ो वाहिद प्रोडक्ट आहे जेको मर्द तोड़े औरत बि जेको आहे उहो पाए थी, जीअं घोट ऐं कुंवार आहे उहो बि पहिरे थी। उन खां बाद में ॾिसिजे त असां अजरक खे महिमान तौरु सुखड़ी गिफ्ट जे तौरु बि पेश कंदा आहियूं ऐं इहो ई जेका अजरक प्रोडक्ट आहे आख़िर में मैयत जे लाइ बि असां तजवीज़ कंदा आहियूं। जीअं त अॼु असां सखावती ॾियाड़ो मल्हायूं, अजरक ऐं टोपीअ जो ॾियाड़ो मल्हायूं पिया ऐं अॼु ख़ुशी असांखे तमामु घणी आहे त जीअं असां पंहिंजी सखावत जो ॾियाड़ो असां मल्हायूं पिया ऐं असीं धरती चैनल जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांजी रिपोर्टिंग कई आहे, असां सां माना गॾु आहे ऐं असां तकलीफ़ुनि हूंदे ऐं ॿोॾ माना मुतासिर हूं असां पोइ बि असां पंहिंजी धरती असांजा इरादा बुलंद आहिनि, पोइ बि असां पंहिंजी धरती जो जेको आहे असां माना मल्हायूं पिया। असां सिंध गवर्नमेंट खे ॿियनि खे अपील कयूं था त जेके तकलीफ़ुनि में माण्हू अञा ताईं पिया आहिनि उनजी मदद कयो त हू पंहिंजे घरनि में अजनि में वञनि त पंहिंजो हिन मथां सियारो अचे पियो, हुनखे सहूलियत फराहम कयो। को जो असां कढी आहे 4 दिसंबर ॾींहुं अजरक टोपीअ जो, इहो माना वीचारा पर जेके कढी अथऊं वीचारा मुर्ताज़ थिया आहिनि मींहनि खां, इन मज़ जेके वीचारा सभु ॿोल मज़ असांजी गवर्नमेंट खे जेके वीचारा माना वेठा आहिनि ऐं उन्हनि सां बि गॾु आहियूं असां ऐं असांजो गवर्नमेंट खे इहा अपील आहे त इन्हनि वीचारनि खे अछा ऐं ठाहे ॾियनि, घर ठाहे ॾियनि, इहे वीचारा माना अञा पिया आहिनि ऐं बुखार आहे ऐं इन्हनि खे जेकी गवर्नमेंट मदद करे जी एस